हेलो जी हाँ जी, वालेकुम। ये जो तोशा खाने से चीजें आई थी, आपने अकबर को कहा था कि इनकी तस्वीरें खींच के भेजो मुझे? नहीं, मैंने तो नहीं कहा था। तो क्यों खींची थी इसकी तस्वीरें? घर के अंदर जो चीज आती है उसकी तो तस्वीरें नहीं खींचते, जो घर से बाहर जाते हैं उनकी चीजें, उनकी तस्वीरें खींचनी चाहिए। सिर्फ ये था कि मेरे पास आ रही है, उसकी क्यों तस्वीरें खींची जा रही है? नहीं, मैंने नहीं कहा था दीदी, मैंने इनाम ने कहा और मैंने उसको भेज दी। नहीं दीदी, बिल्कुल भी नहीं। इस तरह नहीं। आप होल्ड करें। आपने मेरे से पूछा है सॉरी जी का क्या मतलब? आप लोगों ने तमाशा बनाया है इस घर को। वो एमएस हम पे ट्रस्ट करके भेज रहे हैं, उसने तस्वीरें नहीं खींची। आप कौन होते हैं तस्वीरें खींचने वाले? दीदी, हम लोगों ने क्या करना है उस पर तस्वीरों को? नहीं, क्या करना है, क्या करना है? आज के बाद तुम अब अंदर नहीं आओगे घर के, समझ आइए तुम्हें। इमरान खान जी घरवारी है बुशरा बीबी जी तोशाखाना जे तोहफ़नि बाबति हिकु वधीक मुबैना ऑडियो साम्हूं अची वई। तोशाखाना जी शयुनि जी तस्वीरूं कढण ते बुशरा बीबी पारां बनी ॻाल्हाए निगरान खे छंड। लीक थियल मुबैना ऑडियो बुशरा बीबी बनी ॻाल्हाए निगरान इनाम खान खां पुछे थी त तोशाखाना मां जेके शयूं आयूं उन्हनि जूं तस्वीरूं अवां कढियूं हुयूं? छा तव्हां असगर खे सामान तस्वीरूं कढण लाइ चयो? तस्वीरूं ॿाहिरि ईंदड़ शयुनि जूं कढबियूं आहिनि, घर ईंदड़ शयुनि जूं तस्वीरूं नाहिनि कढबियूं। इनाम खान जवाब ॾिए थो त न, मूं तस्वीरूं लाइ कंहिंखे न चयो हो। ऑडियो में बुशरा बीबी इनाम खान खे होल्ड ते रहण जो चई हिक ॿिए शख़्स सां बि ॻाल्हि ॿोल करे थी। बुशरा बीबी इनाम खान सां मुखातिब थिए चवे थी त अॼु खां पोइ अव्हां जी घर अचण जी ज़रूरत नाहे, उते ई बीहो जिते वेहंदा आहियो। हमारे लिए सबसे तशवीशनाक कि 7.5 लाख पाकिस्तानी मुल्क छोड़ के चले गए हैं पिछले 7-8 महीने में। यानी मुल्क में लोग मायूस हो चुके हैं, होप चला गया है। जंगल का कानून हुआ पाकिस्तान में। हमारे दौर में मैं पूरी कोशिश करता रहा कि इनके पूरे केसेस मैच्योर थे। नैब के अंदर से हमें कहते थे केसेस मैच्योर है, लेकिन पीछे से हमें इजाजत नहीं है। अब पीछे से इजाजत कौन नहीं दे रहा था? जनरल बाजवा साहब। जनरल बाजवा पीछे बैठे हुए थे, वो फैसला करते थे कि कौन सी नैब ने किसके ऊपर कब कितना दबाना है, फिर कब छोड़ देना है, कब अंदर उसको डालना है। शहबाज शरीफ का ओपन एंड शट केसेस थे। मुझे हुकूमती दौर में जनरल बाजवा फैसला कंदो हो त कंहिंखे कॾहिं छॾिणो आहे ऐं कॾहिं बंदि करणो आहे। एतिरे क़दुरु नैब वारनि बि चयो हो त हिननि ख़िलाफ़ केसिस मैच्योर आहिनि, पर मथां खां कार्रवाई जी इजाज़त नाहे। पीटीआई सरबराह इमरान खान जा हक़ ॿीहर संगीन इल्ज़ाम। वकीलनि खे वीडियो लिंक ते ख़िताब कंदे इमरान खान चयो त मुआशी हालतूं इंतहाई ख़राब हुअण सबबि माण्हू मुल्क छॾे रहिया आहिनि। गुज़िरियल 8 महीननि दौरान 7.5 लख माण्हू मुल्क छॾे विया आहिनि। कानून जी हुक्मरानी खां सवाइ मुल्क तरक़ी न कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हुकूमती टीम के पीटीआई खिलाफ सख्त मौक़िफ़ इख्तियार करण जी हिदायत करे छॾी। पीटीआई जे कोताहिनि खे सोशल मीडिया ते उजागर करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि अहम इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते गौर वीचार। मईशत जी बहितरीअ लाइ हुकूमती कोशिशुनि बाबति अवाम खे आगाह करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म अॻवाननि खे हिदायत कंदे चयो त मुआशी तौर ते गुज़िरियल हुकूमत जी कोताहिनि खे उजागर कयो वञे। मेहरबानी करे फौरन सां मज़ामत न कयो। कराची पुलिस जी चीफ शहरनि खे मुफ़्त मशवरो ॾेई छॾियो। जावेद आला मोठो पारां हिकु ॾींहुं अॻु कराची में एनडीटी यूनिवर्सिटी जे शागिर्द खे क़त्ल कंदड़ परॾेही जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा। एडिशनल आईजी जावेद आला मोठो जो चवणु आहे त पुरमज़ामत ते शागिर्द बिलाल खे क़त्ल कंदड़ जवाबदार ताजिक शहरी हो। पुलिस सीसीटीवी फुटेज जी मदद सां जवाबदार निज़ामुद्दीन खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। हू गैर क़ानूनी तौर कराची में तरसियल हो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एडिशनल आईजी चयो त कराची में बेरोज़गारी वधी वई आहे। शहरनि खे गुज़ारिश आहे त उहे मोबाइल फोन जे करे मज़ामत न कनि।
अफगानिस्तान जे नाज़मुल उमूर जी परॾेही ऑफिस तलबी चमन बॉर्डर ते अफगान फोर्सिस जी शहरी आबादी मथां फायरिंग वारनि वाक़िअनि ते सख़्त एहतजाज। अफगानिस्तान खां बॉर्डर ते मौजूद शिकतान ख़त्म करण ऐं फायरिंग वारा वाक़िआ रोकण जो मुतालबो। परॾेही तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान अफगानिस्तान सां भाइरनि जहिड़ा लाॻापा बरक़रार रखणु चाहे थो। बॉर्डर ते रहंदड़ शहरनि जी हिफ़ाज़त ॿिन्ही मुल्कनि जी ज़िम्मेवारी आहे। चमन जहिड़नि वाक़िअनि खे रोकणु ॿिन्ही मुल्कनि जी ज़िम्मेवारी आहे। I'd like to remind the Honourable Foreign Minister or the Minister for External Affairs of India that Osama bin Laden is dead, but the butcher of Gujarat lives, and he is the Prime Minister of India. He was banned from entering this country until he became Prime Minister. This is the Prime Minister of the RSS and the Foreign Minister of the RSS. What is the RSS? ओसामा बिन लादेन मारिजी वियो, पर गुजरात जो कासाई ज़िंदा ऐं भारत जो वज़ीर आज़म आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो जो भारत खे भरपूर जवाब। बिलावल भुट्टो रूस खां सस्ती अघ ते तेल ख़रीद करण जी तरदीद करे छॾी। बिलावल भुट्टो चयो त बलूचिस्तान में असांजा दुश्मन दहशतगर्दनि जी मदद करे रहिया आहिनि। जोहर टाउन धमाके में भारत जे मुलवस हुअण जा सबूत मौजूद आहिनि। न्यूयॉर्क में ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो जो सिंध ऐं बलूचिस्तान में अञा बि ॿोर जो पाणी बीठल आहे। मुतासिरनि जी बहाली लाइ आलमी बिरादरी जो सहकार घुर्बल आहे। मुमलकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक पारां परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान जी तरदीद। रूस सां पेट्रोल ऐं डीज़ल जी ख़रीदारी बाबति ॻाल्हियूं जारी रहण जी दावा। मुसद्दिक़ मलिक चयो आहे त रूस खां सस्तो पेट्रोल वठण वारो मामिलो अॻिते वधी रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॻाल्हियुनि बाबति ॼाण न हुई, हाणे खेसि ब्रीफिंग ॾींदासीं। पंजाब असेंबली बाबति इमरान खान जो फ़ैसिलो हतमी हूंदो। नाअहल टोले सां अहिड़ो सलूक थींदो जेको संदनि पोयर बि यादि रखंदा। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ लाई चयो आहे त वफ़ाक़ पारां पंजाब 170 अरब रुपया रोकण मसइलनि जो अमल आहे। 13 जमातुनि मईशत खे तबाह कयो आहे, आवाम खे न छॾींदो। केपी जे वॾे वज़ीर महमूद ख़ान चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सूबे जा रहियल पैसा न ॾिना त पार्लियामेंट हाउस ॾाढो एहतजाज कयो वेंदो। APS पेशावर सां अनेकी 8 साल मुकमल। क़ौम पेशावर जे APS में शहीद थियल शागिर्दनि जो गम विसार न सघी। शहीद शागिर्दनि जा वालिदेन बि अञा ताईं सोगवार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त 16 डिसंबर क़ौम जे हिक थियण जो ॾींहुं आहे। क़ौम शहीदनि जो क़ुर्बानियूं कॾहिं बि न विसारे सघंदी, नई दहशतगर्दनि खे बख़्श कंदी। कैरपरे भरपासे जे मलेरिया ते ज़ाब्तो न आयो, वधीक बबाल लापो ते 12 सालनि जी फातिमा ऐं 5 सालनि जी अबू सुफियान मलेरिया वेघे दम में घरनि में कोराम बदल। मलीर जे आसू ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ शहरी रस्तनि ते निकिरी आया। के इलेक्ट्रिक ऑफिस आॾो धरणो एहतजाज कंदड़नि चयो त इलाइक़े में बिजली जी बंदिश रोज़ जो मामूल बणियल आहे, जंहिं सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। बिजली जी लोड शेडिंग ख़तमु करे पैसे जी ख़तमु कई वञे। पाकिस्तान इंग्लैंड विच में आखिरी टेस्ट मैच खां अॻु कराची में ॿिन्ही टीमुनि जी प्रैक्टिस। पाकिस्तान इंग्लैंड विच में टेस्ट सीरीज़ जी आखिरी मैच सुभाणे खां शुरू थींदी, जॾहिं त क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त आराम न करण सां रांदीगर इंजरीज़ जो शिकार थिया। शिकस्त जो कंहिं हिक खे ज़िम्मेवार नथो करार ॾेई सघिजे, जॾहिं त बेन स्टोक्स चयो त अज़हर अली क्रिकेट जो बहितरीन सफ़ी रहियो आहे। टेस्ट सीरीज़ में क्लीन स्वीप जी कोशिश कंदासीं।